अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार माया मंजर अज़ीज़ सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। एक अच्छे कानून को और उसके अंदर बेहतरी आने के बावजूद उसको मनफी अंदाज में पेश करके सूबा सिंध के अंदर नफरतें पैदा करने की कोशिश करना, लिसानी फसादात कराने की कोशिश करना, लोगों को आपस में लड़ाने की कोशिश करना, कराची को एक मरतबा फिर अल्ताफ हुसैन के वक्त का कराची बनाने की कोशिश करना, ये ऐसी चीज़ है जिस पर हम कोशिश कर रहे हैं कि ये अमल ना हो और हमारी जिम्मेदारी भी है और हम दीगर सियासी जमातों को इससे आगाही भी दे रहे हैं। कराची के ॿीहर MQM लंदन के बानी जो शहर बनाने की कोशिश थी रही है, पर MQM के दहशतगर्दी करण न ॾींदासीं। सूद समाज सूबाई वज़ीर सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिन वक्त MQM के परेशानी आहे त खेसि मकानी चूंडुनि में ख्वारी पले पवंदी, उन करे ज़िलत खां बचण लाइ अहिड़ा बयान ॾिना पिया वञनि। पेट्रोलियम शयूं सस्तियूं थींदियूं या न, फ़ैसिलो अॼु थी रहियो आहे। ओगरा पारां पेट्रोल जे अघनि में 8 खां 10 रुपया फ़ी लीटर लाथ करण जी तजवीज़। वज़ीर आज़म नयन क़ीमतनि जी मंज़ूरी ॾींदो। सिंध के 91 वारे ठाह तहत पानी न मिलण बावजूद पंजाब के नवा केनाल ठाहिण जी होड़ बरकरार। सिंध सरकार इरसा खां 91 मुआहिदे तहत हिस्से जो पानी ॾियण ऐं हर साल 10 मिलियन एकड़ पानी समुंड में छोड़ करण जो मुतालबो करे छॾियो। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम खान छोरो चयो आहे त पानी मुआहिदे तहत कोटड़ी खां हेठि पानी न छॾण सबबि समुंड 32 लख एकड़ ज़मीन तोड़े 3 तालके हेडक्वार्टर शहर गिरकाए चुको आहे। RBOD ते बि पहिरें ॾींहं खां ख़दशा आहिनि। हीअ रिथा असां खां ज़ोर आहे, वफ़ाक़ पाण हलाए। LBOD मंछर ऐं हमल ढंढ खे तबाह करे छॾियो आहे। तालीमी इदारनि में सियारे जूं मोकलूं जनवरी के आखिर में करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब NCOC जे इजलास में इत्तफ़ाक़ राय सां मोकलण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में तालीम खाते जे सूबाई वज़ीरनि जे थियल इजलास में ॾिनल सिफ़ारिशनि ते गौर वीचार। मोकलूं थियण ताईं तालीमी इदारनि में वैक्सीनेशन जो अमल जारी रखण जो बि फ़ैसिलो। सुप्रीम कोर्ट में सेकंड एम्प्लॉयज एक्ट कलअदम करार ॾियण खिलाफ केस हुकूमत जूं तजवीज़ूं अदालत में पेश। अटॉर्नी जनरल लिखत में सिफ़ारिशूं जमा कराए छॾियूं। अदालत सुभाणे फ़ैसिलो ॿुधाईंदी। तजवीज़ुनि मूजिब 1 खां 7 ग्रेड जे मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे। 8 खां 17 ग्रेड जे मुलाज़िमनि खे पब्लिक सर्विस कमीशन जे टेस्ट पास करणी पवंदी। इहो अमल 3 महीननि में मुकमल थींदो। टेस्ट पास कंदड़ मुलाज़िमनि खे मुस्तक़िल कयो वेंदो। मुलाज़िमनि जे माज़ी जी सर्विस एडहाक तसवुर कई वेंदी। अदालत ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म इमरान खान सां सेनेट चेयरमैन सादिक संजरानी जी मुलाक़ात। बलोचिस्तान जी सूरतहाल ऐं ग्वादर रैली ते ॻाल्हि ॿोल। पार्लियामानी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। हिन साल सियारे में गैस की लोड शेडिंग गुज़िरियल साल की भेट में घटि आहे। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जी दावा। संदसि चवणु आहे त गैस की खोट जो LNG सां को बि तालुक़ नाहे। पाकिस्तान स्ट्रीम गैस पाइपलाइन के रूस की मदद सां 2023 ऐं 2024 ताईं मुकमल करण जी कोशिश कई वेंदी। तब्दीली सरकार के इक़्तिदार में अचण खां पोइ गैस बहरान तारीख़ी सतह ते पहुची चुको। वक्त सर LNG घुराई वञे हा त अवाम के मौजूदा हालतुनि जो मुंहुं ॾिसणो न पवे हा। सिंध मां हाणे बि एतिरी गैस निकिरी रही आहे जो पूरे मुल्क की ज़रूरत पूरी करे सघिजे थी।
पर वफ़ाक़ गैस जी मुनसिफ़ानी विर्छ न पियो करे। अॼु बि वफ़ाक़ी वज़ीरनि खे चैलेंज आहे गैस जी नवनि ज़ख़ीरनि जी ॻोल्हा ऐं विर्छ सिंध हुकूमत हवाले कई वञे। सिंध समेत पूरे मुल्क जी गैस जी ज़रूरत खे पूरो करे ॾेखारींदासीं। सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर जे बयान ते रद्द-ए-अमल। सुप्रीम कोर्ट जो सॼे मुल्क में प्राइवेट यूनिवर्सिटियुनि जा गैर कानूनी कैंपस बंद करण जो हुकुम। हायर एजुकेशन कमीशन के गैर कानूनी कैंपस में पास थींदड़ शागिर्दनि खे मख़सूस तरीक़े सां डिग्रियूं फराहम करण जी हिदायत। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त ग्वादर में जारी एहतजाज असांजे मुल्क में एक नए बाब जी नुमाइंदगी करे थो। ज़मानत ॾिनल बुनियादी हक़नि जी जदोजहद में ही एक अहम वाक़ियो आहे। हुकूमत खे चवां थो त अवाम जो आवाज़ ॿुधो वञे। शहबाज शरीफ कुटुंब खिलाफ मनी लॉन्ड्रिंग जो चालान FIA जी तैयार कयल 100 शाहिदनि जी फ़हरिस्त साम्हूं अची वई। कबाड़ी, हार्डवेयर, ड्राई फ्रूट, सैनिटरी स्टोर मालिक शाहिदनि में शामिल। सूद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त 96 लख ख़ानदान 10,000 किराना स्टोर राशन रियायत प्रोग्राम में रजिस्टर थी चुका। रजिस्ट्रेशन जे अंग में लाॻीतो वाध थी रही आहे। प्रोग्राम में 2 करोड़ ख़ानदान अटरो, दाल ऐं घी ते 30% रियायत हासिल कंदा। 7 लख किराना स्टोर 120 अरब रुपयनि जी सब्सिडी ख़ानदान खे ॾियण जो नतीजो बणिजंदा। मकानी इदारनि जे नए कानून ते अपोजिशन जा सभु एतिराज़ पूरा कया आहिनि। हाणे खेनि एतिराज़ न हुजणु घुर्जे। टाउन कमेटी चेयरमैन, UC चेयरमैन ऐं ज़िले चेयरमैन उन्हनि खे चूंडियो वञे जेकी अॻु मेंबर हुजनि। ॿाहिरियूं माण्हू कोई न हुजे। असां उन ते अमल करायो आहे। PPMA ने सरदार मोहम्मद बख्श महर जे 5 लख रुपयनि एवज़ हिफाज़ती ज़मानत मंज़ूर। नेब मोहम्मद बख्श महर ख़िलाफ़ जांच करे रही आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच PPMA जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। सिंध हाई कोर्ट कराची में पब्लिक पार्क्स, फुटपाथनि ऐं रस्तनि तां हद दख़लियूं हटाइण बाबति डायरेक्टर एंटी एनक्रोचमेंट जी रिपोर्ट रद्द करे छॾी। अदालत रिमार्क्स ॾिना त हद दख़लियूं हटाइण लाइ क़दम न आहिनि खंया विया। ॿुधणी 22 डिसंबर ताईं मुलतवी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते डिप्टी कमिश्नर ओभर खे तफ़सीली रिपोर्ट समेत तलब करे वरितो। अमरीकी ऐवान नुमाइंदगान में इस्लामोफोबिया खिलाफ बिल मंजूर। आलमी मीडिया मूजिब डेमोक्रेट्स 219 वोटनि सां इस्लामोफोबिया खिलाफ बिल जी हिमायत कई। रिपब्लिकन्स 212 वोटनि सां बिल जी मुखालिफ़त में वोट ॾिनो। बिल खे कानून बणाइण लाइ अमरीकी सेनेट में माणियो वेंदो। बिल तहत हिकु खातो क़ाइमु कयो वेंदो जेको इस्लामोफोबिया जे वाक़िअनि खे नज़रदारी कंदो। नवाबशाह में CIA पुलिस खिलाफ बिरादरी जे माण्हुनि जो CIA पुलिस खिलाफ एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त CIA पुलिस कोयटा खां महिमान थी आयल मोहम्मद इरफान ऐं अली अहमद खे खंभे गुम करे छॾियो आहे। हूअ हर थाणे ते विया पर नौजवाननि जो को ॾस पतो नाहे मिलियो।
कोटड़ी साइड के इलाइक़े मुस्लिम टाउन के रहवासियों जो कदीमी कब्रिस्तान की जमीन ते मुबैना कब्जे खिलाफ रहवासियों जो DC ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो सदन चवण है तो बासर लैंड माफिया के मानून कदीमी कब्रिस्तान की जमीन ते कब्जो करे छड़ियो है। मुलविस मानून खिलाफ कार्रवाई करे कब्जो खत्म करायो वञे। ICC वेमेन्स क्रिकेट टीम वर्ल्ड कप के शेड्यूल जो ऐलान करे छड़ियो। टूर्नामेंट ईंदड़ 4 मार्च का न्यूजीलैंड में खेली वेंदी। पाकिस्तान और भारत में 6 मार्च ते मैच थींदी। आजाद कश्मीर गिलगित बल्तिस्तान और खैबर पख्तूनख्वा में बरसात और जबलन ते बर्फबारी। थद मेवात कोयटा कलात और ज़ोब में सियारे की मौसम जो थदो तरीन ॾींहुं। कलात में काटू 9 डिग्री और कोयटा में काटू 7 डिग्री रिकॉर्ड। कराची में घट गर्मी पद 10 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड।